जग सारो यन मन सुमर सच करतार तो मन सुमर सचो करतार तो करतार तू करतार तू करतार तू करतार तू जानी कूड़ो ही संसार तू ओ जाने जोड़ो ये संसार तो कूड़ी माया कूड़ी काया कूड़ी माया कूड़ी काया बादल जी जिया आहे छाया बादल जी जिया आए छाया कर उन्नति ना अहंकार तो कर उन्नति अहंकार तो ज्ञान कूड़ो ही संसार तो ज्ञान कूड़ो ये संसार तो भावर भाईट्या कुटुंब कबीलो भाई भाई क्या कुटुंब कबीलो जी पखने जो वणते मेलो जिया पखने जो वरते मेलो कर तिन तेना इतबार तू कर तेरा इतबार तू कूड़ो ही संसार तू ज्ञान कूड़ो ही संसार तू ज्ञान कूड़ो ही संसार तू ज्ञान कूड़ो ही संसार तू कहे ट्रेऊं जग सुपनो जानी कहते हो जग सुपनो जानी कहे ट्रेऊं जग सुपनो जानी कहते हो जग सुपनो जानी राम नाम के जपे प्राणी राम नाम के जपे प्राणी कर पहंजो पाण उद्धार तू कर कर जो पान उधार तू उद्धार तू उद्धार तू ज्ञान कूड़ो ही संसार तू जाने कूड़ो ये संसार तू सुमर सचो करतार तू मन सुमर सचो करतार तू करतार तू करतार तू ज्ञान कूड़ो ही संसार तू हो जान कूड़ो ही संसार तू प्रेम साचो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी संसार भले सच हुजे या कूड़ हुजे हिन में कुछ न कुछ ॻाल्हि त आहे हर भर कूड़ खे ॿिए छा करिणो आहे इहा ॻाल्हि साईं जन पछाड़ीअ में चई छॾी कर पंहिंजो पाण उद्धार तूं हिन कूड़े संसार में बि सुपनो आहे कंहिं ॾिठो जो सुपने सिर काट त कोई बिन जागे दुख दूर न होई कोई कंहिं सुपनो ॾिठो त चोर आयो ऐं मुंहिंजो माल फुरियो अथई ऐं मूंखे मारे थो तलवार सिधी कई अथई तोखे मारे मार न चोर खे वेनती थो करे हथ थो जोड़ी
माल भरे खणी वञ। चई न तोखे मारबो, जे न मारींदासूं तूं वरी फरियाद कंदे त वरी असांखे तकलीफ़ थींदी, इन करे माल असां खयो आहे ऐं तोखे मारींदासीं। हाणे इन विच में ॿ ॻाल्हियूं थी वञनि, कहिड़ी बि ॻाल्हि थिए, या त कोई पुलिस वारो अची वञे पर सुपने जो कूड़ो ई, सचो न सचा त भले बीठा हुजनि, असां वेठा आहियूं, उहो कूड़ो ई अचे त माण्हूअ जो दुख दूर थी सघे थो, या वरी उहो जागी पए त न को चोर हूंदो, ॿियो कुझु बि न आहे। कहिड़ी न कहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि थींदी त ई दुख लही सघंदो, न त ॾाढी तकलीफ़ जो कमु इहा। वेद भॻवान में इहा साफ़ ॻाल्हि लिखियलु आहे, भई छा बि थी पए तव्हांखे दुख लाहिण जे वास्ते, अविद्या खां हटण जे वास्ते अविद्या खां ई कमु वठिणो पवंदो। अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया मृतमश्नुते। चई भई अविद्या जे द्वारा तूं हिन मृत्यु खे पार कर। चई अविद्या जे द्वारा मृत्यु कीअं वेंदी? अविद्या चओ था अज्ञान आहे, उन सां असां मौत खे पार कीअं कंदासीं? चई बाबा मौत थींदो ई अज्ञान में आहे न। सुपने जे चोर खे उनखां बचण जे वास्ते पुलिस वारो खपे, सो बि सुपने जो खपे। जागृत जा 100 हुजनि कोई फ़र्क़ु न पवंदो। सुपने जे मिटाइण जे वास्ते, सुपने में दुख आहे, उन दुख खे लाहिण वास्ते सुपने जो ई कोई तरीक़ो खपे। डॉक्टर, वैद, हकीम। हिते जगत गुरु शंकराचार्य आहे, तॾहिं हाल पंहिंजो पुराणो हो, नमूनो उहो हो पुराणे हिसाब वारो। वेही कथा कई, हिकिड़ी ॻाल्हि हुन सम्झाई। चई राजा जनक जॾहिं सुम्हियो हो त कोन भई हिकिड़ो माण्हू अनुमान लॻाए त असां के खीर पी, महिमान घर में अचे या कीअं, भई मूंखे ई चवंदा आहिनि भई खीर पी, भई कोसो करे रखी छॾ पोइ थो पिया, ईअं चवंदो आहे। छा चवंदा आहिनि? त थी सघे थो राजा जनक खे चयनि खीर पी, केसर, मलाई, पिस्ता, घाटो सुठो, लो फेट न हाई फेट वारा। खीर, केसर, मिश्री, इलायची सभु पियल हुई। उहो लोटो भरे या गिलास भरे उन जे अॻियां खट जे अॻियां रखियनि, ऐं दर बंदि करे सुम्हियो। पोइ तव्हां सुपने जी ॻाल्हि तव्हां ॿुधी आहे, हुनजो अंदाज़ो लॻायो भई मां पंहिंजी ईअं ॻाल्हि चवां थो, तव्हां भई हिकिड़ो पंहिंजी अॻियां उहो वीचार निज़ारो ठाहियो। कथा सम्झण लाइ त वरी ओड़ो हिसाबु करिणो पए न, जंहिंखे सम्झणी हुजे उनजे लाइ। त सम्झो राजा जनक खे चयनि त भाई खीर पीओ साईं। चई खीर पोइ था पियूं, हाली हिते रखी छॾ, मूंखे हींअर पेट थोरी रोटी वधीक खाधी आहे, ऐं रोटी वधीक खाधी आहे, खीर रखी छॾ, ऐं पोइ निंड मां जेॾी महिल जाॻंदुसि पाणे ई पीअंदुसि, उते रखी वञ। वरी उनखे सुपनो आयो 5 मिंटे में, त सुपनो आयुसि। जेको खीर नथो पी सघे पर सुपनो आयुसि, छा ॾिठईं? ॿुधायो भाई कोई राजा मूं ते चढ़ाई करे आयो आहे, मुंहिंजो राज खसे वरितो अथई, ऐं झंगल में भिटकियां पियो, 3 ॾींहं थिया आहिनि, मूंखे केरु रोटी बि कोन थो ॾिए। खीर जो गिलास भरियो पियो त पीए न, छा चई? भरियो न पियो था सघियां? हिकिड़ो अंदाज़ो लॻायो, भई हिकिड़ो मिसाल थो ॾियां, भई खणी सम्झो हुन खीर जो गिलास भरे रखियो, न रखियो नी, उहा हुन वक़्त जी ख़बर न आहे, पर तव्हां ईअं पाण सां उहो राजा जनक जो मिसाल लॻायो त उहो खीर जो गिलास भरियो न पियो आहे, उहो पियो। चई हल भई खीर जो गिलास जेको भरियो पियो आहे उनखे बि छॾ। चई त मां रोटी वधीक खाधी आहे, इन करे मां खीर पोइ पीअंदुमि, त उहा रोटी पेट में त अंदरि पई हुअसि न अञा, उहा बि कम में ॾेई न आई। छा चयमि? सुपने में जेका तव्हां पेट भरे रोटी खाधी आहे, तव्हांखे अफारो थी पियो आहे, तव्हांजो पेट फूलजी वियो आहे, तव्हांखे पेट में सूरु थी पियो आहे, तव्हांजो पेट भई भोजन तव्हां वधीक खाधो आहे, पेट में वट ॿट पवनि पिया, सूरु ॿूर पए पियो, ऐं वरी त उता बुख लॻी आहे, 3 ॾींहं थिया आहिनि रोटी कोन खाधी आहे, राजा जनक वांगुरु ऐं भिखारी थी करे पिनो पिया। उहा पेट जी रोटी जेको हेॾो अफारो सो केॾां वियो?
सुपने में इहो शरीर भी न हूंदो आहे। छा चए संसार कूड़ आहे त केतिरो कूड़ आहे, तव्हां हद हलो न। खाली चवां थो भई संतनि चयो कूड़ आहे त तव्हां मञी वठो, ईअं बि न। जब अलग नहीं देखूं निज नैने, नहीं पति जूं गुर के बहने, महात्मा लिखी आहे। कोई तव्हां मां मूं मां कंहिं कविता कोन ठाही आहे। चई भाई गुरूअ जे चवण ते गुरू चए हीअं आहे मञी छॾियूं, ईअं थोरी आहे। जेसिताईं पाण हथ प्रतो करे न ॾिठो आहे तेसिताईं आउं मञा न। गुरू चए त भले चए, गुरूअ जो चवण छा आहे। तव्हां त चवंदा साईं तव्हां जेकी चओ था सभु सच आहे। अड़े सच त आहे या न आहे, तूं पहिरीं करे ॾिस उहा ॻाल्हि। जॾहिं तोखे पंहिंजी ख़ातिरी पाण करी तंहिंखां पोइ नहीं पति जूं गुर के बहने, जब लग नहीं देखूं निज नैने। आऊं चवां हड़ई कूड़ आहे, पर तूं बि त कुझु मथो खपाए न। मुंहिंजे चए सां हा करिजे। हा साईं जीअं तव्हां चओ था। चई हा में हा मिलाइण मूर्खनि जो कमु आहे, मूर्ख न रहणो आहे। सत्संग में अची करे माण्हू ज्ञानवान थिए, हिन मूर्ख थी वञे। चई साईं बसि तव्हां चओ था उहा ॻाल्हि बराबरि आहे न। अड़े मां चवां थो तूं बि त कुझु मथो खपाए न। केतिरे क़दुरु सही आहे, केतिरे क़दुरु ॻाल्हि ग़लति आहे। जे इहे संत महात्मा ईअं न चवंदो आहे, इहा कविता जेका मां चवां थो नहीं पति जूं गुर के बहने, मूं ठाही आहे कविता, कंहिं संतनि महात्माउनि ठाही आहे। उन्हनि चयो ईअं न, जेसिताईं माण्हू पाण हथ प्रतो न करे, जेसिताईं प्रैक्टिकल न करे डॉक्टर थी ॾेखारियो। उहो त ॿुधाइनि सभई था न। डॉक्टर खे जेकी चए थो भई अंदरि असांजे भई हिकिड़े पासे दिलि आहे, ॿिए पासे अलाए छा 4 हिसा थींदा आहिनि, 2 हिन पासे थींदा आहिनि, 2 हुन पासे थींदा आहिनि, मिंट जा ईअं थींदा आहिनि, बांदर ऐं थींदा आहिनि। अड़े पहिरीं कटे ॾिस, उहो कटाईंदा थियूं आहिनि, चरिया थिया आहिनि। ईअं कंहिंजे चवण सां ॻाल्हि मंझिबी न आहे, जेसिताईं पाण माण्हू फाहो खाए तॾहिं। भई उहो सुर्ग कीअं, जब लग आप मरे बिन सुर्ग न जाए। छा चयमि तव्हांखे सुर्ग में वञिणो आहे, मरंदे त ई सुर्ग में वेंदे न। तूं मरंदे न त सुर्ग में न वेंदे। किन खे वरी ॻाल्हि अजीब लॻंदी, मरण जी ॻाल्हि छो था कयो। चई बाबा ईअं न आहे, तूं उन ॻाल्हि खे सम्झी कोन थो। उन ॻाल्हि खे पाण सम्झ। हरिद्वार में असां वियासीं त संत आया त कंहिं चई साईं हिते कुझु वक़्तु तव्हां रहंदा आहियो, ईअं पुछे पियो हरिद्वार में तव्हां कुझु रहंदा आहियो। चई भई हरिद्वार में 2 माण्हू रही सघंदा आहिनि। हिकिड़ो या त पाण मरी अचे या वरी मन खे मारे अचे। छा चए तव्हां मन मारे हरिद्वार में वञी वियो न। हरिद्वार में बि हलो पोइ फलाणो कीअं थियो, फाओ खा वञी हिते। अड़े फलाणो कीअं थियो, हरिद्वार में वञी करे भॻवान जो भॼन कर, मन खे मारे पोइ हरिद्वार में रही सघंदे, न त 2 ॾींहंनि में भॼी ईंदे। न साईं, साईं सिधी ॻाल्हि न आहे। तव्हां वञी करे वरी भॼी ईंदा आहियो। मन मारे वञी वियो त वेही रहंदा, कोई वॾी ॻाल्हि बि न आहे। वेहण वारा वेहंदा आहिनि। ऐं या पाण मरी वञो, हॾियूं तव्हांजूं खणी वञूं हरिद्वार फिटी ईंदियूं छा वापसि। हॾियूं जे हरिद्वार में फिटी कयूं त वापसि ईंदियूं छा। चवण जो मतिलबु मरण खां सवाइ सुर्ग न वेंदो। माना भई माण्हू किथे एडजस्ट त सुख न मिली सघंदो, उहो सुर्ग जी ॻाल्हि। जेसिताईं मन खे मारींदे न तेसिताईं तोखे सुख मिलणो मिड़ई न आहे। संसार कूड़ आहे। माना छा कूड़ आहे, केतिरो कूड़ आहे, इहो तूं पाण हथ परतो करे ॾिस। प्रेम सां चओ श्री राम। इहा काया आहे, माया आहे, या कूड़ी आहे, जीअं बादल जी छाया थींदी आहे तीअं। इन करे तोखे जीवन में कुझु करिणो आहे त उन परमात्मा खे मञाए। कीअं मञाईंदे, अञा कूड़ वारो ॿियो ॿुधायां भॼन, चिंता न आहे मूं वटि। केतिरो कूड़ा ॿुधायो थो, 206। ॾिठम घणो ई जांचे कूड़ो परिवा संसार। ॾिठम घणो ई जांचे कूड़ो संसार। मतलब जो साथी हर को मतलब जो प्यार। मतलब जो साथी हर को मतलब जो प्यार। ये संसार कूड़ आहे, इन में हर कंहिंखे पंहिंजो मतिलबु कढणु खपे।
कहिड़ो मतिलबु आहे हिन संसार में हिकिड़ो परमात्मा जो नालो असारे खलु संसारे राम नाम ई राम नाम सार केवलम। हिन असार संसार जे अंदरि हिकिड़ो परमात्मा जो नालो मिड़ई कुझु सचो आहे, उनखे तोखे ॻोल्हणो आहे। हीअ रेत आहे, छा चयमि, इन में खंडु थोरी कंहिं हारजी पई आहे, तव्हां ॻोल्हे अचो। रेत न खपे, खंडु खपे। हाथी थी करे न, पर केवली थी करे ॻोल्हे अचो। ॻोल्हणी पवंदी, भले हाथी थी ॻोल्हियो, तव्हांजी मर्ज़ी, केवली थी करे ॻोल्हियो, पर ॻोल्हणी आहे। तीअं हिन संसार में, संसार जी धूड़ में, संसार जे रेत में परमात्मा जे नाले वारी खंड आहे। जग असार में सार रसना हरि हरि बोल। जग असार में सार रसना हरि हरि बोल। इस जग असार में सार रसना हरि हरि बोल। इस जग असार में सार रसना हरि हरि बोल। हरि हरि बोल, हरि हरि बोल, हरि हरि बोल, हरि हरि बोल। जग असार में सार रसना हरि हरि बोल। इस जग असार में सार रसना हरि हरि बोल। यह जग है, यह तन है एक जर्जरी नैया। यह तन है एक जर्जरी नैया। यह तन है एक जर्जरी नैया। यह तन एक जर्जरी नैया। केवल है हरि नाम खेवैया। केवल है हरि नाम खेवैया। जप ले बारंबार रसना हरि हरि बोल। जप ले बारंबार रसना हरि हरि बोल। हरि हरि बोल, हरि हरि बोल, हरि हरि बोल, हरि हरि बोल। अधिक नहीं तो कुछ कुछ कर ले, अधिक नहीं तो कुछ कुछ कर ले। बिंदु बिंदु से घट तू भर ले, बिंदु बिंदु से घट तू भर ले। हो जाए बेड़ा पार रसना हरि हरि बोल। हो जाए बेड़ा पार रसना हरि हरि बोल। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। ही शरीर आहे जर्जरी नैया, माना असल कोन गरियल काठ। छा चए, हिकिड़े वरी चयो आऊं कटियल लोहो आहियां, जंग लॻल ऐं तूं पारस आहीं। जेतिरो बि तव्हां सम्झो ही संसार केतिरो कूड़ा गहराई ते हलो न। शरीर आहे जर्जरी नैया, माना इहे गरियल काठ आहे। गरियल काठ खे रिजेक्ट करे छॾींदा आहिनि। उहो पाणीअ में लॻभॻि पाणी चुही वेंदो आहे, पाणी पी वेंदो आहे, तरी घटि सघंदो आहे। केॾी महिल ॿेड़ी भले काठ जी आहे, तंहिंखां पोइ गरियल काठ आहे, टुटी पियो, ॻरी वियो, टुकड़ा टुकड़ा थी वियो, केॾी महिल पतो न पवंदो आहे। गरियल काठ आहे न, कोई नऊं थोरो ई न। जर्जरी नैया, हिन में हिकिड़ो आहे केवल है हरि नाम खेवैया। हिकिड़ो खेवैया पार करण वारो आहे, उहो परमात्मा जो नाम आहे। इहो हिकिड़ो सच आहे। सॼे संसार में सभु कूड़ आहे, पर हिकिड़ो सच आहे। मन सुमर सचो करतार, तूं उन करतार जो सुमरण कर। हिन संसार में जेको कूड़ आहे इनखे कुझु छॾे ॾे, इनखे छॾे करे तूं परमात्मा खे, परमात्मा जो भजन कर। उन में ॿियो कोई खिटको तूं मिड़ई न कर।
नाना छद इनाकार कर तू राम भजन, नाना कर नाकार कर तू राम भजन, नाना छद नाकार कर तू राम भजन, नाना छद नाकार कर तू राम भजन, कयल अथई इकरार न कर इनकार सजन तू पाल वचन, कयल अथई इकरार न कर इनकार सजन तू पाल वचन, कयल अथई इकरार न कर इनकार सजन तू पाल वचन, कयल अथई इकरार न कर इनकार सजन तू पाल वचन, नाना छद नाकार कर तू राम भजन, नाना छद नाकार कर तू राम भजन, मात जी गर्भ में तो कया हुआ वायदा, माता जी गर्भ में तो कया हुआ वायदा, पूरा करे न सके सजन उहे कायदा, पूरा करे न सके सजन हुए कायदा, माया लगे मिसरी ऐ राम वियोए विसरी, माया लगे मिसरी राम वये विसरी, दुनिया जे जंजाल में तू खोटे रहे ख्याल में, दुनिया जे जंजाल में तू खोटे रहे ख्याल में, कम न ईंदो घर बार कुटुंब परिवार सजन तू पाल वचन, कम नहीं दे घर बार कुटुंब परिवार सजन तू पाल वचन, नाना छद नाकार कर तू राम भजन, नाना छद नाकार कर तू राम भजन, भूल जीवी की न कदे आए सत्संग में, बोल जीवी की न कदे आए सत्संग में, वक्त विञाए पंहिंजो छेड़े ऐं जंग में, वक्त विञाए पंहिंजो छेड़े जंग में, गिला ऐं गैबत में कूड़ कुल फत में, दिलाए बत में कूड़ कुल पत में, संतन जी न सोहबत में न रहे रहमत में, संतन जी सोहबत में न रहे मत में, को न कयो उपकार सचो वहिंवार सजन तू पाल वचन, कौन कहे उपकार सचो व्यवहार सजन तू पाल वचन, कौन कहे उपकार सजन वहिंवार सचो वहिंवार सजन तू पाल वचन, कौन कहे उपकार सचो व्यवहार सजन तू पाल वचन, नाना छद नाना छद नाकार सजन तू पाल वचन, नाना छद नाकार कर तू राम भजन, नाना छद नाकार कर तू राम भजन, नाना छद नाकार कर तू राम भजन, परमानंद पंहिंजा ये वचन कर याद तो, परमानंद पंहिंजा वचन इहो याद कर, परमानंद पंहिंजो वचन इहो याद कर, परमानंद पंहिंजो वचन इहो याद कर, इहे न विञाए तू मेरे अफ़राद कर, इहे न विञाए तू मेरे अपराध कर, आए इंसान थी पर रहे अनजान थी, आए इंसान थी पर रहे अनजान थी, सोचे सुल्तान थी न गाफिल गलतान थी, सोचे सुल्तान थी न गाफिल गलतान थी, केर कंदो इतबार, केर कदे इतबार, केर कंदो इतबार तोते हर वार सजन तू पाल वचन, केर कदे इतबार सजन हर वार सजन तू पाल वचन,
केर कंदो इतबार तो ते हर वार सजण तूं पाल वचन केर कंदे इतबार तो ते हर वार सजण तूं पाल वचन हो नाना छड़ना कार कर तूं राम भजन नाना छड़ना कार कर तूं राम भजन कयल अथई इकरार सजण कयल अथई इकरार न कर इनकार सजण तूं पाल वचन कयल अथई इकरार न कर इनकार सजण तूं पाल वचन हो नाना छड़ना कार कर तूं राम भजन नाना छड़ना कार कर तूं राम भजन भगवान सां वाइदो कई मूंखे ॿाहिरि कढ न त आऊं तुंहिंजा न पक ई पक भॼन कंदुमि वरी तो ते भगवान इतबार कंदई केरु कंदो इतबार तो ते हर वार भगवान तो ते घड़ी घड़ी विश्वास करण वारो कोन्हे भगवान त कृपा कंदो आहे विश्वास छा करे चवंदो आहे यार हाणे दुखी आहे त हल भला ॾीस खणी पर पोइ तोखे हिकु दफ़ो ॿ दफ़ा न त वरी चकर घुमाईंदई इन करे जेतिरो थी सघे संसार कूड़ा केतिरो कूड़ा तव्हां सम्झो हीअ मनुष्य जनम केतिरो हलंदो इहा असांखे ख़बर आहे 84 लख जूणियूं केतिरियूं हलंदियूं उहे धन माल केतिरो हलंदो माल मिल्कियत इन करे जेकी बि कुझु आहे हिनखे कूड़ सम्झिजे ऐं कूड़ सम्झी छा करिणो आहे इहा ॻाल्हि सही सिधी आहे त भई असांखे कूड़ में बि छा करिणो आहे कुझु न कुझु सच हासिलु करिणो आहे जीअं न सच हासिलु न करे सघिबो त वरी पोइ थोरी तकलीफ़ जो कमु थी पवंदो लधो ई कर अलाए किथे लिखी अची वियो हलो ठीकु आहे न साण खणी आए नथो तोखे ॿुधाए टाइम थी विया पर तय न धन दबा के जियो और न धन छुपा के जियो कूड़ा तो भाई दबाए कुछ सच्चो भले दबायो के जियो न छुपा के जियो मिली है माया तो तुम दान में लगा के जियो मिली है माया तो तुम दान में लगा के जियो न धन दबा के जियो और न धन छुपा के जियो न धन दबा के जियो और न धन छुपा के जियो थोड़ी माया दबाए रखो तो भले तव्हांजी मर्ज़ी आहे हा भाई